कार कीअं हले थी। अॼु जो टॉपिक आहे कार कीअं हले थी, जंहिंखे डेविड रोनी लंडन साइंस म्यूज़ियम में ट्रांसपोर्ट जो निगरान। कारूं हलनि थियूं छाकाणि त उन्हनि जे फीथनि खे हिकु इंजण गोल फेराए थी। जॾहिं फीथा फिरनि था, संदन रबड़ वारा टायर रोड जे मथाचिरे सां लॻी छिकनि था ऐं ईअं कार हले थी। पर फीथा कीअं गोल फिरनि था। सभ खां अवल असांखे पेट्रोल पंप या फिलिंग स्टेशन ॾे वञिणो पवंदो ऐं कार में कुझु ॿारणु पेट्रोल विझिणो पवंदो। इहो घणो करे पेट्रोल या डीज़ल हूंदो ऐं इहो कार लाइ खाधे वांगुरु आहे। छा वांगुरु आहे? पेट्रोल या डीज़ल इहो कार लाइ खाधे वांगुरु आहे। पेट्रोल हिकु हव्ज़ मां अचे थो ऐं उनखे कार जे पासे में हिकु सुराख में विझंदासीं। सुराख जे ॿिए पासे ॿारण लाइ हिकु टैंक हूंदी आहे। घणो करे तव्हां ईअं थींदे ॾिठो हूंदो, उनजी ख़ुशबू एॾी भली न हूंदी आहे। ठीकु आहे। हिकु भेरो कार में ॿारणु पवण खां पोइ असां उनखे हलायूं था। ॿारण खे कार जी इंजण चूसे वठंदी आहे। कार जे अंदरि हिकु शोर वारो पेचीदा अमल आहे। कार नंढिड़ो धमाको करण लाइ हिकु वक़्तु थोरो ॿारणु साड़े थी, जंहिंसां इंजण जे अंदरि हिकु सीख गोल फिरे थी। उन सीख जी सूरत हिकु पेंसिल जहिड़ी थिए थी, पर इहा धातु जी ठहियलु हूंदी आहे ऐं वॾी ऐं मज़बूत हूंदी आहे ऐं तव्हां उन सां होमवर्क नथा करे सघो। उन में अटकल हीअ आहे त इंजण में तमामु तेज़ी सां गोल घुमंदड़ सीख कार जे हेठां फीथनि सां ॻंढियलु हूंदी आहे। ईअं कार हले थी, पर इहो ॾाढो पेचीदा अमल आहे छाकाणि त इंजण तमामु तेज़ी सां हलंदी आहे। पर असां शायदि कार खे तमामु तेज़ या बिल्कुलु आहिस्ते हलाइणु चाहींदा हुजूं। तंहिं करे इंजण ऐं फीथनि जे विच में हिकु मशीन हूंदी आहे जंहिंखे गियर बॉक्स सॾिजे थो ऐं उहा उन मसइले खे हल करे थी। ठीकु, हाणे असां पंहिंजे कार खे हलाए वरितो आहे, पर इहा त फ़क़्ति इब्तिदा आहे। असांखे कार खे खाॿे या साॼे पासे मतिलबु असां केॾांहुं वञणु चाहियूं था, मोड़ण जी बि एल थियणो आहे। इहो कमु केॾांहुं वञणु चाहियूं था, मोड़ण जी बि एल थियणो आहे ऐं इहो कमु स्टीयरिंग व्हील जंहिंखे हथ सां चुरप ॾिबी आहे खे चोड़ण सां थिए थो। उन सां मेड़ वारा फीथा साॼे या खाॿे पासे थियनि था ऐं कार साॻे नमूने हलंदी रही थी। हाणे कार हलंदे रहंदी, पर असांखे गाॾी आहिस्ते करण या बीहारण जे एल बि थियणो पवंदो। इहो कमु ब्रेक्स यानी चाल रोक कनि थियूं। जेकॾहिं तव्हां हिकु साइकिल हलायो था, मिसाल जी ॻाल्हि, जेकॾहिं तव्हां हिकु साइकिल हलायो था त तव्हांखे ख़बर हूंदी त तव्हां लीवर खे छिके फीथनि खे आहिस्ते करे छॾींदा आहियो, जेको या त फीथनि में मौजूदु रबड़ जी टुकड़नि खे धिकींदो आहे या वरी फीथनि सां लॻल धातु जी डिस्क खे बिल्कुलु ईअं ई कारनि सां बि थिए थो।
पर ॿिए भेरे जॾहिं तव्हां कार में सवारी करियो त ड्राइवर खे ॾिसिजो त इहो स्विच लीवर बटण कीअं इस्तेमालु करे थो। इहे सभु गाॾी खे हलाईंदा न आहिनि पर उनखे रफ़्तार ॾियणु बीहारण जो कमु कंदा आहिनि। ॿियूं बि शयूं आहिनि जहिड़ो कि गरमाइश, थधी हवा पैदा कंदड़, ओज़रनि खां वठी बत्तियुनि ऐं तालनि, मौसीक़ी वारा निज़ाम खां शीशा साफ़ कंदड़ वाइपरनि ताईं जेके पुर्ज़ा कार खे मुकमल बणाइनि था। जॾहिं उन जे बारे में सोचींदा त तव्हांखे इहो इंतिहाई पेचीदा मामिलो लॻंदो, पर हैरत जी ॻाल्हि आहे त इहे सभु कमु कंदा रहनि था।